अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 डिसंबर सैटरडे। सुबुह जा 6:कुझु थिया आहिनि। फजर जूं अज़ानूं अची रहियूं आहिनि ऐं मां अज़ान खां पहिरियों प्लांट्स खे पाणी ॾेई चुकी आहियां ऐं उनखां अलावा मां सुराणे सॼो सामान हिते कढी रखियो आहे जेको असां सां गॾु वेंदो। सो हाणे अज़ान अची वई आहे त थोरो नमाज़ जी बि तयारी कंदासीं। कुझु अञा अंदरि जेको थोरो घणो सनो थोरो कमु रहियल आहे उहो बि कंदासीं। ऐं हे माशाल्लाह जेको बैग आहे इहो पूरो खाधे सां भरियल आहे, यानी कि केक्स। सो सॼे में वॾा नंढा हर साइज़ जा बॉक्सिस जेके भरिजी सघिया आहिनि असांखां उहे विधा आहिनि। ऐं मुंहिंजे सुराण जो टोटल इहो थेलो आहे नंढड़ो ग्रीन, ऐं बाक़ी इहे सॼो सामान विरहाइजी वेंदो ॾियण जो आहे। इंशाल्लाह ॾेई ईंदासीं। हिन में उहे गिफ्ट्स आहिनि जेके मां घोट जे लाइ वरिता आहिनि। अञा ताईं उहे न ॾेखारिया आहिनि ऐं न ई मां ॾेखारींदमि। ऐं हलूं था अंदरि। दरवाज़ो बंदि कयां, सीउ आहे ॾाढो। ऐं मां त स्लीवलेस स्वेटर ऐं शॉल्स खयूं आहिनि, पर हाणे मूंखे दिलि थी चए त फुल स्लीव स्वेटर बि खणा। हे मां शेयर न कयो आहे तव्हां सां। हितां मां उहो डेकोरेशन हटाए छॾी जेका फ्रेम सिंधी स्टाइल जा लॻियल हुया, त हे फ़िलहालु तकड़ में ईअं ई रखिया अथमि। ऐं उनखां अलावा हे आहे मुंहिंजो बैग जेको हमेशह मुंहिंजो सफ़र जो साथी आहे। इन में मुंहिंजूं सनियूं थुलियूं शयूं, खाधो पीतो, दवाऊं, पाणी, पीतो थी वियो पाणी, टिशू पेपर वग़ैरह वग़ैरह। ऐं हीअ शॉल खई अथमि त अगरि मूंखे रस्ते में सीउ थिए त मां विढ़ियां। सो बहरहाल हाणे नमाज़ जी तयारी थींदी। पाणी वाणी भरे छॾियो आहे, मां पंहिंजी बॉटल भरी आहे, सुराण पंहिंजी बॉटल भरी आहे। सो असां कयूं था कम खे फाइनल। नमाज़ खां पोइ ॾिसंदासीं, अलाह करे तेसिताईं गैस प्रॉपर ॿरे त मां चांहि बि पीआं ऐं सैंडविच जेके राति ठाहियासीं उहे खाईंदासीं नाश्ते में। तू कर दो सर। कढी छॾियो। भेजो क्या न न बसि हलो था। हलो तव्हां हलो। अल मंसूर होटल सेवण जे भरिसां। हिते असां थोरी देरि जो स्टे कंदा आहियूं हमेशह फ्रेश थी। ऐं मां त उहो ॿ मिंट वेहंदी बि न आहियां, मां बीठी ई हूंदी आहियां, छो त गाॾीअ में वेही वेही हाल बुरो थी वेंदो आहे। ऐं एज़ यूजुअल मां वरिता आहिनि सुकल तूत, पुराण कुझु न वरितो आहे। ऐं मां हिकिड़ो पैकेट खोले खाइण बि शुरू कयो आहे। सो असां ड्राइवर जेसिताईं चांहि ॿांहि पी अचे त तेसिताईं इहो थोरी उस बि खाईंदासीं ऐं थोरो हिते असां मूव बि कंदासीं। झूला वूला हूंदा आहिनि हिते। हे ॿारड़ो वेठो आहे झूला थो लोॾे, खाए बि थो ऐं लोॾा बि थो खाए ऐं शइ बि थो खाए। इलाही सुठो माहौल आहे। पहिरियों बि शेयर कयो अथमि इलाही दफ़ा। फैमिली हॉल। वाह वाह ज़बरदस्त। हे हिते थोरो ईअं सेटअप थियल आहे सेरनि ॿेरनि जे लाइ, या मेहंदी थी अलाए छा छा थियो त उन जे लाइ। हे मुंहिंजे भाउ जे ई घर में इहो अरेंजमेंट थियल आहे। सो नंढा नंढा ॿार गॾिजी हिकिड़ो दॿो था वॼाइनि ऐं वेठा आहिनि। हिते असां माइन जी कचहरी लॻी पई आहे।
सो ॿारनि जी वीडियो भरिया आहिनि, माइन जी वीडियो न भरींदमि। जी असां वापसि अची विया आहियूं पंहिंजे घर, अम्मा ऐं बाबा जो घर, ऐं जिते थोरी देरि पहिरियों वियासीं उहो मुंहिंजे भाउ जो घर हो जंहिंजे पुट जी शादी आहे। सो हिते असांजा हीअं सामान दुकान निकिता पिया आहिनि, सभु फैमिलीज़ तव्हांखे परे खां थी ॾेखारियां, इलाही माण्हू आहिनि, वेझो खां नथी ॾेखारियां। ब्लैंकेट्स खणी आया आहिनि, विहाणा खणी आया आहिनि, हालांकि असां वटि काफ़ी हंध हुया पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾा न हुया। सो मां आहियां हिते, नज़र न ईंदी हूंदमि त इन आया हूं हिते, हाणे नमाज़ वमाज़ पढ़ी वरी फ्रेश थी वरी वापसि शादीअ में, ऐं उनखां पोइ त निकाह त हाणे थियण वारो आहे। जेतिरो मूंखां थींदो मां कुझु कोशिशि कंदमि त रिकॉर्ड करे सघां। असां कयूं था इंजॉय, चुल्हे जो पाइप वॾो हुयो त जेको आहे बुर्ची खाने मां चुल्हो निकिरी हिते आयो आहे। सो हाणे वाह वाह एॾो मज़ो थो अचे, ॼण पिकनिक ते आया आहियूं न, सफ़ा कैंपिंग लॻी पई आहे, कैंपिंग लॻी पई आहे हिते। सो कचहरियूं बि हलनि थियूं, हथ पेर बि सेकजनि था, नमाज़ पढ़ंदासीं हाणे सोम्याणी जी घर में, ऐं वरी फ्रेश थी वरी असां वेंदासीं शादीअ में इंशा अल्लाह। जी ॿुध हुन जूं पपीअ जी पिंडियूं बि आहिनि। अच्छा सही आहे। सो सुबुह सां मुंहिंजी भेण जे घरां आयो हुयो सिलेंडर, इन ते चांहि ठाहीसीं ऐं जेके असां केक्स खणी आयासीं सुरण जा ठहियल। हा हवा आहे ॾाढी, हिते न ॿरंदव। सो केक ऐं चांहि जो उहो हल्को फुल्को नाश्तो कयोसीं। नसरीन जो माचिस कराची वारो जी, हलो ठीकु आहे, जेको बि असांखे पक पकाई मानी मिली आहे। सो मुंहिंजे भाउ जे घरां आई आहे मानी, त असां हाणे मानी खाईंदासीं, हल्को फुल्को नाश्तो असां कयोसीं केक ऐं चांहि जो। ॾाढी कचहरियूं लॻियूं पियूं आहिनि, कॉम्बिनेशन। हा नोरिन पंहिंजे घरां खणी आई खंडु पती, मां घरां माचिस खणी आयमि, सभिनि खीर मोकिलियो ऐं पोइ सिलेंडर बि सभिनि मोकिलियो। त असां ॾाढी असुल पिकनिक ते हिते ॼण लॻा पिया आहियूं। हा सुरण जा केक ठहियल हुया, माशाल्लाह ॾाढा कम आया आहिनि असांखे। मज़ो लॻो पियो। हाँ जी, न मां माचिस न खणी तव्हां कराची मां त बाहि कीअं भरिया। सो असां ॾाढो इंजॉय था कयूं माशाल्लाह हिते। ऐं असांजे घर में हिते ड्रेसिंग टेबल न आहे, छो त असां हिननि शीशनि ते जेको आहे न सभु कुझु कंदा आहियूं, कल्ह जो लिपस्टिक बि इन ते हणी वियासीं। सो इहा आहे सूरत हाल। ऐं हाणे इहा भाउ जे घरां मानी आई आहे जेका असां खाईंदासीं हिते वेही। राति जो ॾाढो मज़ो आयो असांखे, हंध खटूं हेॾां होॾां इलाही त हिते पयूं, के खणी आया पंहिंजे घरूं सभड़ियूं रिलियूं। सो हिते स्पेयर में जेके थांव पिया आहिनि उहे हाणे निकिता आहिनि, बोर्ड गरम थींदो। असां हा वन डिश पार्टी ॿुधाए, वन हंधि। हा को कंबल खणी आयो आहे, को पंहिंजा विहण खणी आयो आहे, को कुझु खणी आयो आहे। अचांसि थी हेॾे मोकिलियासीं अंदरि। ऐं हे हिते हीअं सामान पिया आहिनि जेके सुबुह खां मां खोलणु शुरू कया आहिनि आस्ते आस्ते, त विराइणु शुरू था कयूं। हिकिड़ी माई आई उनखे सभु कुझु ॾिनमि जेको खणी आयमि, कुझु चपलियूं ॾिनियूं, कंहिंजे लाइ हे चादरूं वठी आहियां। रौनक मेलो मज़ो गोड़ लॻो पियो आहे। माइन जूं मां पंहिंजे भेनरुनि जूं फैमिली जूं नथी फोटोज़ कढी सघां। रसी अड़े वाह हिननि में अची वई हूंदई न कंहिंमें। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 3 डिसंबर 30 डिसंबर, तक़रीबन 9 थियण वारा आहिनि। 8:30 बजे असां घरां निकिता आहियूं ऐं ॿाहिरि कोहीड़े जी हीअ सूरत हाल आहे जो कुझु फुटनि खां अॻिते नज़र ई नथी पए। गाॾी जेका असांजी 30-40 जी स्पीड ते हली रही आहे ऐं बिल्कुलु ई विज़न जेको आहे उहो सफ़ा तरी घटि ख़तमु ई आहे ॼण त। सो आस्ते आस्ते हलूं था, ईअं सिजु निकिरंदो त यकीनन धुंध घटिबो, ॾिसूं त केसि ताईं थो घटिजे। सो फ़िलहालु असां सफ़ा स्लो ऐं ख़ामोशीअ सां बसि रस्ते ते रवां दवा आहियूं। सुराण सुराणा मुंहिंजी भेण ऐं मां आहियां, असां वञूं था पंहिंजे घर यानी की कराची, ऐं हीअ मुंहिंजी भेण वेंदी पंहिंजी धीअ ॾे। सो अॼु मुंहिंजो इरादो आहे त असां नाश्तो कंदासीं रस्ते में। सो घर मां रुगो चांहि पी निकितासीं। तूं छा खाई? नाश्तो करे पोइ जेको असां रस्ते में खाईंदासीं। अच्छा मूंखे इहा बि ख़बर न आहे त मतिलबु कहिड़े हंधि बहितर मानी मिलंदी। सो माशाल्लाह पुछंदासीं ड्राइवर खां। हेलो, असां बीठा आहियूं सेवण डिवाइन रेस्टोरेंट ते
घर मां कुझु न खाई पी आया आहियूं, पाणी बि न खणी आया आहियूं। असां पाणी बि अची हितां वरितो आहे ऐं हाणे असां नाश्तो कंदासीं, पोइ वरी हितां रवाना थींदासीं। इंजॉय था कयूं, ॿाहिरि निकिरां त पोइ वरी ॿाहिरां जा व्यू तव्हांखे ॾेखारियां थी। नाश्तो अची वियो असांजो, असां छोला घुराया आहिनि ऐं मगज़ ऐं ऑमलेट ऐं असांजा देसी अटे जा पराठा, बाक़ी चांहि अचण वारी आहे। सो हाणे असां कयूं था इंजॉय। चांहि जेका हुई ॾाढी ज़बरदस्त शिकिल में हुई, पर हाणे मां जीअं त थोरी पी चुकी आहियां ऐं असांखे जल्दी जल्दी त हाणे उथिणो आहे, छो त अञा इलाही सफ़र आहे अॻियां। तंहिंजे करे मां बसी में थी चांहि पियां, यानी कि स्वासर में असां चवंदा आहियूं बसी। सो वाह जी चांहि हुई, मां ऐं मुंहिंजी भेण ज़बरदस्त चांहि। असां चांहि ते मारो आहे ऐं सुरण जो पाणी ते मारो आहे। सो हिते झूला वग़ैरह लॻल आहिनि। मां ॿाहिरि निकिरी आई आहियां ऐं मुंहिंजी भेण ऐं सुराण अचनि थियूं। सो ज़बरदस्त हिते माहौल हूंदो आहे ॾाढो। हमेशह असां ज़ाती गाॾीअ में जॾहिं ईंदा आहियूं त पोइ हिते बीहंदा आहियूं, बाक़ी कॾहिं बस में ईंदा आहियूं त पोइ त मुश्किल आहे। सो हे अचनि थियूं। हिन महिल टाइम थियो आहे 12:05 ऐं असां ॾाढो खाई पी फ्रेश थी ऐं निकिता आहियूं सेवण जा पहाड़, सेवण जा त न, गोरख कीर्तर रेंज जा पहाड़ ऐं सावक वन्यूं, मुंहिंजो प्यारो देश शल सदाईं आबाद हुजे, हेॾा पहाड़। सो ॾाढो मज़ो आहे सफ़र में, छो त सियारे जा सफ़र बि मज़े जा आहिनि सची। ऐं हुते चांहि पी त एॾो मज़ो आयो जंहिंजी हद न आहे। सो इंजॉय कंदा था हलूं, कचहरियूं ॻाल्हियूं ऐं वधीक हर दफ़े मां इहे ई सीन रिकॉर्ड कंदी आहियां, इन करे घणी रिकॉर्डिंग नथी कयां हिन दफ़े। रोड रस्ता उहे ई आहिनि हमेशह वारा ऐं बसि वॾी मुहबत हूंदी आहे इन्हनि रस्तनि तां गुज़रणु। हाणे पंहिंजे घर वञण जी बि ख़ुशी आहे, जॾहिं अचां पई त ॻोठ वञण जी ऐं अम्मा सां मिलण जी बि ख़ुशी हुई। हा, ऐं लाड़काणे में रुॻो हिकिड़ी राति रहियमि। कल्ह सांझीअ जो पहुतासीं, अचे सांझीअ जी नमाज़ पढ़ी, राति जो अम्मा सां मिली कचरियूं करे वरी सुबुह जो बिना कुझु खाधे पीते बसि चांहि पीतीसीं, निकिरी आयासीं। सो इहो बि मज़ो आहे ज़िंदगीअ जो, कुझु न हुजण खां। ऐं माशाअल्लाह ॾाढो इंजॉय कयोसीं भाइटे जी शादीअ खे। इलाही माण्हुनि सां मिलियासीं। अहिड़नि मौक़नि जो वधि में वधि हिकिड़ो इहो फ़ाइदो हूंदो आहे त असांजी मुलाक़ातूं घणियूं थी वेंदियूं आहिनि इलाही माण्हुनि सां, जिन सां असां घर वञी न मिली सघंदा आहियूं। रोज़मर्रा में यादि बि न हूंदो आहे कंहिंखे कॉल कजे। इलाही अरसे जा विछड़ियल जिन सां न मिलिया हुजूं सालनि खां, उहे बि मिली वेंदा आहिनि। सो उनखे ॾाढो इंजॉय कंदा आहियूं। माशाअल्लाह सफ़रु रवंदो आहे घर जे तरफ़। 4 थिया आहिनि ऐं असां 3 बजे हिते घर पुॼी वियासीं ऐं अलाह ॿिलियुनि मुंहिंजे घर जी तबाही आणे छॾी आहे। हीअ कूंडी मुंहिंजी किरियल हुई, हेठि हिनखे खणी सिधो कयो अथमि। हिते सभु भॼी भुरी टुकर थी, शेल्फ बि, बसि ॾाढो अफ़सोस थो थिए। हे बि किरण वारो ई आहे ज़री घटि, हिननि ताईं रोज़ जंप ॾेई लहंदियूं हूंदियूं। सो फ़िलहालु त मानी पचाए खाधीसीं। अचण सां पली खणी आई हुयमि ॻोठ मां, उहा गरम कयमि, अटो ॻोयोसीं, हुन सां खाधो। बसि हाणे फ़िलहालु मूंखे हिमत न आहे त मां हिननि खे सिधो कयां। ऐं मुंहिंजो हे कैक्टस त सफ़ा भॼी भुरी वियो, हिनखे हणंदमि कंहिंमें बि त उहो वरी वापसि लॻी वेंदो इनशाअल्लाह। बाक़ी ॿिलियुनि बसि सूर ॾेई छॾिया आहिनि, कुझु नथो करे सघिजे। हे बि ॾिसो, हे बि छुॻो पियो आहे, हे हिन में वेठियूं झूला खाईंदियूं आहिनि हर वक़्तु। सो हिते हे मुंहिंजी भेण जो सामान पियो आहे, उहा हाणे वेंदी पंहिंजी धीअ जे घर। प्लांट्स खे 3 ॾींहं सुबुह सवेर पाणी ॾेई वई हुयमि, अॼु हिननि खे बिल्कुलु बि ज़रूरत न आहे। तव्हां खां बहरहाल मां अॼु जे हिन व्लॉग में मोकिलायां थी। हाणे हिनखे मां एडिट कंदमि ऐं कोशिशि कंदमि त हिनखे अपलोड कयां। 3 ॾींहंनि खे हिकिड़े ई व्लॉग में जेको आहे समेटे वठंदमि। सो प्लांट्स जो हाल हवाल फस्ट क्लास आहे। सुभाणे ॾिसंदासीं त छा थी कयां। अक्सर हिन में ॿिलियूं झूला खाईंदियूं आहिनि ऐं मां जॾहिं बि फ़ोन खणणु वेंदी आहियां तेसि ताईं उहे हितां हटी वियूं हूंदियूं आहिनि। सो मोकिलायांव थी हिन व्लॉग मां। अलाह सी तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ख़ैर सां घर अची वियमि, लॻे ई नथो त ॼण वेई हुयमि। सो सॼे में हिते ॾाढनि जा दाणा, हे रेड ॾिसो था, ईअं थो लॻे न मोती किरिया पिया आहिनि न पूरे में। सो इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह भाई।